नमस्ते दीदी। नमस्ते दीदी हिकु क्वेश्चन पुछिणो आहे। हाँ त भारत जी जय छो चवंदा आहियूं? हाँ ॾिसो, हिन जे लाइ परमात्मा बाप चवंदा आहिनि जय कॾहिं थींदा आहियूं, चईंदा आहियूं जॾहिं कंहिंखां हार थींदी आहे। हाँ कंहिंखां हार थींदी आहे ऐं पाण विजय प्राप्त करूं त चईंदा आहियूं न जय थी जय थी जय थी वई जय थी वई। त परमात्मा बाप चवंदा आहिनि कि भारत जी हार छो थी, छो जी भारत जेको संपूर्ण निर्विकारी दुनिया हुई, जाते कोई भी विकार न हुयो, कोई भी दुख शांति न हुई, उहो भारत विकारनि जे कारण, विकार अर्थात रावण, जेके पाण रावण चईंदा आहियूं न, त रावण जो मतलब हूंदो आहे पंज विकार स्त्री पंज विकार पुरुष। जॾहिं पंज विकार स्त्री पुरुष में आया हिन सृष्टि ते, द्वापर युग खां जॾहिं इहो समय हलियो, तॾहिं खां भारत जी हार जी कला शुरू थी वई। अर्थात भारत सर्व गुण सर्व शक्तियूं संपन्न जेको हुयो उहो खाली थींदो वियो, उहो अर्थात सर्व गुण सर्व शक्तियुनि सां खत्म थींदो वियो। हिन दुनिया में न कोई गुण आहे न कोई शक्ति आहे, लेकिन छा आहे, विकार ई विकार आहिनि, न कोई प्रकार जी सुठी कला आहे। त इहे भारत रावण खां हारियो आहे। जेको भारत राम परमात्मा राम एॾी दुनिया ठाहे वियो, वो भारत रावण विकारनि खां हारजी वियो। त हिन करे छा ठही वियो, नर्क। त हाणे वरी खां परमात्मा बाप चए थो कि मां आयो आहियां हिन भारत खे रावण ते विजय प्राप्त कराइण लाइ। ख़ासि भारत खे ही मूंखे विजय छो प्राप्त कराइणी आहे रावण खां, छो जी भारत भूमि ही स्वर्ग हुयो ऐं हिन भारत भूमि ही नर्क थी आहे, त पूरी दुनिया ही नर्क थी वई आहे। इन करे पाण चईंदा त आहियूं भारत जी जय, लेकिन भारत जी असली जय कॾहिं थींदी, जॾहिं परमात्मा जी शक्ति सां इहो ख़ासि भारत आम पूरी दुनिया रावण ते विजय प्राप्त कंदी, तॾहिं असली हिन भारत भूमि जी जय थींदी। जय करण वारो केरु आहे, परमात्मा राम, ऐं हराइण वारो केरु आहे, रावण। हाँ, रावण भारत खे कंहिंसां हराईंदो आहे, हुननि जी सुठे गुण सुठे कलाउनि सां हुनखे ख़तम करे छॾींदो आहे, त हारजी वेंदो आहे। ठीकु आहे। जी दीदी। हाँ।